मज़मून फ़िज़िक्स क्लास 10 बाब 16 सबक 14 हिस्सो पहिरियों बाहिमी उपादन म्यूचुअल इंडक्शन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार आऊं आहियां सलाल महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे बाहिमी उपादन यानी म्यूचुअल इंडक्शन। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो डिफाइन म्यूचुअल इंडक्शन यानी बाहिमी उपादन जी तारीफ़ बयान करणु। बी पॉइंट में चवे थो डिस्क्राइब द रूल ऑफ प्राइमरी एंड सेकेंडरी कॉइल्स इन म्यूचुअल इंडक्शन यानी बाहिमी उपादन में इब्तिदाई कॉइल ऐं सानवी कॉइल जे किरदार खे बयान करणु। वाह वी स्टडी दिस, हीअ असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो by studying this topic we understand how electrical energy can be transferred from one coil to another without direct electrical contact. This concept helps us understand the working of important electrical devices such as transformers, wireless chargers and induction cookers, and show how electromagnetic induction is used in everyday life. याने ही मौज़ू पढ़ण सां असां उहो सम्झंदासीं त बरक़ी तवानाई सिधे बरक़ी रास्ते खां सवाइ हिक कॉइल मां ॿिए कॉइल ताईं कीअं मुंतक़िल थिए थी। ही तसवुर असांखे ट्रांसफार्मर, वायरलेस चार्जर ऐं इंडक्शन कुकर ऐं ॿियनि अहम बरक़ी औज़ारनि जे कमु करण जे उसूल खे सम्झण में मदद ॾिए थो ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में बरक़ी मक़नातीसी उत्पादन जे इस्तेमाल जे बारे में ॿुधाए थो। तो प्यारा वारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था, जेको आहे म्यूचुअल इंडक्शन। हिन लेक्चर खां पहिरीं वारे लेक्चर में असां एसी जनरेटर्स खे डिस्कस कयोसीं ऐं हींअर असीं जेको आहे त म्यूचुअल इंडक्शन खे जेको आहे त डिस्कस कंदासीं। असां हिन चैप्टर में हिकु ई ॻाल्हि अहम पढ़ंदा था अचूं त अगरि तव्हांखे कंहिं बि कॉइल में EMF इंड्यूस करणो आहे त तव्हां उन कॉइल या कंडक्टर जो फ्लक्स तब्दील कयो। फ्लक्स तब्दील करण सां उन में EMF इंड्यूस थी वञे थो। हिकु ॿी ॻाल्हि, अगरि उहो कॉइल क्लोज सर्किट हुजे त उन कॉइल में करंट फ्लो थियणु शुरू थींदो ऐं उन करंट खे असां इंड्यूस्ड करंट चवंदा आहियूं। हाणे सभ खां पहिरीं असां उहो सम्झंदासीं त म्यूचुअल इंडक्शन थींदो छा आहे। ॾिसो प्यारा ॿारो, त उहा तमामु आसान ऐं बेसिक ॻाल्हि आहे त उन में बि कॉइल थींदा आहिनि। हिकु असांजो प्राइमरी कॉइल हूंदो आहे ऐं ॿियो असांजो वरी सेकेंडरी कॉइल हूंदो आहे। हिक में असां करंट तब्दील कंदा आहियूं त उन हिक में करंट तब्दील करण जे करे ॿिए कॉइल में EMF इंड्यूस थींदो आहे। तो प्यारा ॿारो, उनखे असां हिते डिटेल में डिस्कस कयूं था त उहो ईअं छो थो थिए। सभ खां पहिरीं असां हिन खे डायग्राम जे थ्रू सम्झण जी कोशिशि कयूं था। ही आहिनि हुन जा जेको आहे त डायग्राम्स। हाणे तव्हां ॾिसंदव त हिकु अहिड़ो कॉइल आहे जंहिंखे असां बैटरीअ सां कनेक्ट कयो आहे। उन कॉइल खे असां चऊं था प्राइमरी कॉइल, ठीकु आहे। ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो, तव्हां ॾिसंदव त हिकिड़ो असां वटि जेको आहे त ॿियो कॉइल आहे ऐं जंहिंखे वरी असां हिते जेको आहे त गैल्वानोमीटर सां कनेक्ट कयो आहे ऐं हिन कॉइल खे असां चवंदासीं सेकेंडरी कॉइल। हाणे थिए छा थो त ॾिसो त जंहिं कॉइल खे असां बैटरी सां कनेक्ट कयो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त बैटरी पोटेंशियल डिफरेंस प्रोवाइड कंदी आहे। हाणे पोटेंशियल डिफरेंस जी वजह सां हिन सर्किट में करंट फ्लो थींदो, हुनजो मतिलबु उन कॉइल में बि करंट फ्लो थींदो। जीअं त कॉइल में करंट एंटी क्लॉक वाइज बि फ्लो थी सघे थो त वरी क्लॉक वाइज बि फ्लो थी सघे थो। मिसाल जे तौर ते असां उहो सम्झूं था त हिन कॉइल में यानी हीउ जेको असांजो प्राइमरी कॉइल आहे, इन में जेको करंट फ्लो थो थिए उहो असांजो जेको आहे त एंटी क्लॉक वाइज फ्लो थो थिए। जीअं त असां पढ़ी आया आहियूं त अगरि कंहिं बि कॉइल में करंट फ्लो थींदो आहे त उन कॉइल में मैग्नेटिक फील्ड पैदा थींदी आहे। उनजो मतिलबु छा थियो त हिन कॉइल जे आसपास बि मैग्नेटिक फील्ड पैदा थींदी। जीअं त असां सिखी आया आहियूं प्यारा ॿारो त अगरि असांखे कंहिं बि कॉइल में मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन मालूम करणी आहे त असां छा कंदा आहियूं त असां वटि उनजो तरीक़ो उहो आहे त असां राइट हैंड रूल जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे जेकॾहिं असां हिन डायग्राम खे ॾिसूं त हिन में करंट एंटी क्लॉक वाइज मूव करे रहियो आहे। हाणे असां करंट जी डायरेक्शन में पंहिंजूं आङुरियूं जेको आहे त रखंदासीं। हाणे जंहिं डायरेक्शन में असांजो अंगूठो ईंदो उहा मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन हूंदी, उहो साइड बिहेव कंदो एज़ अ नॉर्थ पोल। ॾिसो प्यारा ॿारो, तव्हां सॼो हथु खणो। हाणे इनखे असां आसान लफ़्ज़नि में सम्झण जी कोशिशि कयूं था त ॾिसो, तव्हां सॼो हथु खणो ऐं सॼो हथ जूं जेके तव्हां जूं आङुरियूं आहिनि उहे तव्हां हिन करंट जी डायरेक्शन में जेको आहे त रखो। हाणे जीअं तव्हां जूं हे जेके आङुरियूं आहिनि सॼे हथ जूं, उहे करंट जी डायरेक्शन में कर्व थींदियूं
त जंहिं तरफ़ तव्हांजो आङूठो पॉइंट आउट करे उहा उन करंट जे करे जेका मैग्नेटिक फील्ड पैदा थी थिए हिन कॉइल में उन मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन खे जेको आहे त पॉइंट आउट करे थो। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिते ॾिसंदासीं प्यारा ॿारो त करंट जी जेका डायरेक्शन आहे उहा असांजी एंटी क्लॉक वाइज़ आहे, त आङुरियूं तव्हां एंटी क्लॉक वाइज़ जेको आहे त रखंदा। ठीकु आहे। तो अगरि जेकॾहिं असांजी मैग्नेटिक फील्ड हिते ठहे थी हिन करंट जे करे त उन करंट जेकॾहिं जेका मैग्नेटिक फील्ड ठहे थी प्यारा ॿारो उनजी डायरेक्शन कुझु अहिड़े तरीक़े सां हूंदी त हिक तरफ़ खां उहा फील्ड एंटर थींदी ऐं ॿिए तरफ़ खां जेको आहे त उहा इमिट थींदी आहे। ठीकु आहे। हाणे हिते जेकॾहिं असां प्राइमरी कॉइल जी मैग्नेटिक फील्ड ठाहे ॾिसूं त उहा कहिड़े नमूने सां ठहंदी, उहा कुझु हिन तरीक़े सां ठहंदी। हाणे हिकु ॿी ॻाल्हि तव्हां नोट कयो त प्राइमरी कॉइल जे भर में असां जेको आहे त हिकु कॉइल रखियो आहे जंहिंखे असां जेको आहे त हिते सेकेंडरी कॉइल था चऊं। ॾिसो त प्राइमरी कॉइल जी जेका मैग्नेटिक फील्ड आहे उहा सेकेंडरी कॉइल मां बि गुज़रे थी। तो प्यारा ॿारो असां उहो पढ़ियो आहे त नंबर ऑफ द मैग्नेटिक फोर्स ऑफ लाइन्स पासिंग थ्रू एनी कॉइल इज कॉल्ड मैग्नेटिक फ्लक्स। ठीकु आहे। असां हिन चैप्टर में शुरूअ खां वठी इहा शइ डिस्कस कंदा था अचूं ऐं पढ़ंदा था अचूं। इन जो मतिलबु उहो थियो त प्राइमरी कॉइल जी मैग्नेटिक फील्ड जी वजह सां सेकेंडरी कॉइल में मैग्नेटिक फ्लक्स पैदा थी रहियो आहे। तो प्यारा ॿारो उन खां बाद में असां हिकिड़ी चेन खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त प्राइमरी कॉइल में करंट फ्लो करण जी वजह सां उन जे चौधारी मैग्नेटिक फील्ड पैदा थिए थी। जीअं त असां सम्झोसीं जॾहिं प्राइमरी कॉइल जे आसपास मैग्नेटिक फील्ड पैदा थींदी त उन जे वेझो रखियल सेकेंडरी कॉइल में फ्लक्स पैदा थींदो। उहा हिकु चेन ठही वेंदी। ठीकु आहे। हाणे ॾिसो त फ्लक्स त अची वियो सेकेंडरी कॉइल में, जेकॾहिं मां प्राइमरी कॉइल में करंट चेंज न कयां त उन जे आसपास मैग्नेटिक फील्ड बि चेंज न थींदी। अगरि मैग्नेटिक फील्ड चेंज न थी त उन जो मतिलबु सेकेंडरी कॉइल में फ्लक्स कांस्टेंट थींदो। जीअं त असांखे ख़बर आहे त जेसिताईं कंहिं बि कॉइल में फ्लक्स चेंज न थींदो तेसिताईं उन कॉइल में ईएमएफ बि इंड्यूस न थींदो। यानी ईएमएफ इंड्यूस थियण लाइ फ्लक्स जो चेंज थियणु लाज़मी आहे। हाणे फ्लक्स चेंज तॾहिं थींदो जॾहिं मैग्नेटिक फील्ड चेंज थींदी। जॾहिं मैग्नेटिक फील्ड चेंज थींदी प्यारा ॿारो त उन मैग्नेटिक फील्ड जे चेंज थियण जो तालुक कंहिंसां आहे, उहा आहे वरी करंट जे चेंज थियण सां। जीअं त असां ऑलरेडी जेको आहे त इहा शइ असां फैराडे लॉ में पढ़ी आया आहियूं। ठीकु आहे। हाणे इन रिलेशन खे थोरो असां हीअं लिखी सघूं था त ॾिसो त पहिरियों असां छा कयोसीं हिन प्राइमरी कॉइल में करंट जेको आहे त ॾिनोसीं। हाणे करंट जे करे छा थियो त मैग्नेटिक फील्ड चेंज थी यानी हुन में पैदा थी। हाणे जॾहिं मैग्नेटिक फील्ड पैदा थी त मैग्नेटिक फील्ड छा कयो त हिन सेकेंडरी कॉइल में वरी फ्लक्स खे इंड्यूस कयईं। ठीकु आहे। यानी फ्लक्स हुन में पैदा थियो, फ्लक्स फ्लो थियो। हाणे हिन सेकेंडरी कॉइल में जॾहिं असांखे ईएमएफ इंड्यूस कराइणो आहे त असां छा कंदासीं त असां सभ खां पहिरीं जेको आहे त मैग्नेटिक फील्ड खे जेको आहे त चेंज कंदासीं। हाणे मैग्नेटिक फील्ड खे जॾहिं असां चेंज कंदासीं त इहा चेंज तॾहिं थींदी जॾहिं असां प्राइमरी कॉइल जे करंट खे चेंज कंदासीं। ठीकु आहे। हाणे असां हिनखे कुझु हिन तरीक़े सां लिखी सघूं था त जॾहिं असां प्राइमरी कॉइल जे करंट खे चेंज कयोसीं त छा थींदो, असांजी प्राइमरी कॉइल जी जेका मैग्नेटिक फील्ड आहे उहा चेंज थींदी ऐं उन मैग्नेटिक फील्ड चेंज थियण जे करे असांजो जेको फ्लक्स आहे सेकेंडरी कॉइल में उहो चेंज थींदो ऐं उन चेंज थियण जे करे असांजी हिन सेकेंडरी कॉइल में ईएमएफ इंड्यूस थींदी। ठीकु आहे प्यारा ॿार। हाणे उन जे लाइ असां जेकॾहिं प्राइमरी कॉइल में करंट खे चेंज कयूं था त पोइ छा थींदो त उन सां गॾु प्राइमरी कॉइल जे आसपास जेका मैग्नेटिक फील्ड आहे उहा बि चेंज थींदी ऐं मैग्नेटिक फील्ड जे चेंज थियण जे करे सेकेंडरी कॉइल में फ्लक्स चेंज थींदो। जीअं ई सेकेंडरी कॉइल में फ्लक्स चेंज थींदो त उन में ईएमएफ इंड्यूस थी वेंदो। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो हाणे उन मां असांखे इहा ख़बर पइजी वई त जेकॾहिं असांखे सेकेंडरी कॉइल में ईएमएफ इंड्यूस कराइणो आहे त ॿियो कुझु बि न आहे करिणो, सिर्फ़ु असांखे प्राइमरी कॉइल जो करंट चेंज करणो पवंदो बस। ॿिए कंहिं बि खफ़े में असांखे न आहे वञिणो। जेकॾहिं असांखे सेकेंडरी कॉइल में ईएमएफ इंड्यूस कराइणो आहे त छा करणो पवंदो, सिर्फ़ु प्राइमरी कॉइल जे करंट खे चेंज करणो पवंदो। हाणे करंट खे चेंज करण जे लाइ असां छा कंदा प्यारा ॿारो, असां हिते जेको आहे त रियोस्टेट लॻाईंदा यानी वेरिएबल रेजिस्टर लॻाईंदा। ठीकु आहे। हाणे वेरिएबल रेजिस्टर जो कमु छा हूंदो आहे त उहो असांजे हिन कॉइल में जेको रेजिस्टेंस आहे उनखे वेरी कंदो ऐं रेजिस्टेंस जे वेरी थियण जे करे हिन कॉइल में असांजो करंट बि जेको आहे त वेरी थींदो। अगरि जेकॾहिं सिर्फ़ु असां बैटरी हिन में लॻाईंदासीं कॉइल में ऐं हीउ वेरिएबल रेजिस्टर न लॻाईंदासीं त पोइ छा थींदो, असांजो जेको करंट आहे उहो कांस्टेंट फ्लो कंदो। करंट जे कांस्टेंट फ्लो थियण जे करे असांजी मैग्नेटिक फील्ड जेका आहे इन जे अराउंड कांस्टेंट ठहंदी ऐं हिते जेको असांजो फ्लक्स आहे उहो बि कांस्टेंट ई हूंदो। त असांखे छा आहे करिणो, असांखे जेको आहे त फ्लक्स चेंज कराइणो आहे हिन सेकेंडरी कॉइल में त असां छा कंदासीं, हिते जेको आहे त रियोस्टेट लॻाईंदासीं ऐं रियोस्टेट लॻाइण जे करे प्यारा ॿारो छा थींदो त असांजो करंट जेको आहे त असांजे हथ में अची वेंदो, असांजे कंट्रोल में अची वेंदो
ऐं उन करंट जे चेंज करण जे करे मैग्नेटिक फील्ड चेंज थींदी ऐं मैग्नेटिक फील्ड चेंज थियण जे करे जेको आहे त हिन सेकेंडरी कॉइल में फ्लक्स चेंज थींदो ऐं फ्लक्स चेंज थियण जे करे असांखे हिन में असांखे हिते ईएमएफ मिलंदो। हाणे इनखे ई बेसिकली जेको आहे त म्यूचुअल इंडक्शन चइजे थो। तो प्यारा ॿारो हाणे इहा बणिजी वई असांजी म्यूचुअल इंडक्शन जी डेफिनेशन। हिकु अहिड़ो फिनोमेना जंहिंमें असां प्राइमरी कॉइल में करंट चेंज कयूं ऐं प्राइमरी कॉइल में करंट चेंज थियण जी वजह सां सेकेंडरी कॉइल में ईएमएफ इंड्यूस थी वञे, अहिड़े प्रोसेस खे या अहिड़े फिनोमेना खे असां चऊं था म्यूचुअल इंडक्शन। ठीकु आहे। हाणे इनखे असां जेको आहे त कहिड़ी तरीक़े सां लिखंदासीं, असां हिनखे हिन तरीक़े सां लिखंदासीं त चवे थो अ प्रोसेस इन विच चेंजिंग करंट इन द प्राइमरी कॉइल induces an EMF in the secondary coil is called mutual induction। हाणे असांखे उहा ॻाल्हि सम्झ में अची वई त कहिड़े प्रोसेस जे ज़रिए म्यूचुअल इंडक्शन थिए थो। ठीकु आहे। तो हाणे ॾिसो पहिरां भरो त हाणे असांखे उहो डिस्कस करणो आहे त सेकेंडरी कॉइल में जेको ईएमएफ इंड्यूस थी रहियो आहे त उन जो मैग्नीट्यूड कैलकुलेट करणो हुजे त कीअं कैलकुलेट कंदासीं। सेकेंडरी कॉइल में जेको ईएमएफ थी रहियो आहे उहो कहिड़नि फैक्टरनि ते डिपेंड कंदो, उनखे हाणे हिते असां जेको आहे त डिस्कस कयूं था। ठीकु आहे। हेडिंग असां हिन तरीक़े सां ॾियूं था त मैग्नीट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो जेकॾहिं असां इंड्यूस्ड ईएमएफ जी ॻाल्हि कयूं त मैग्नीट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ डिपेंड करे थो प्राइमरी कॉइल जे करंट जे चेंज थियण ते, जीअं त असां ऑलरेडी हिते पढ़ी आया आहियूं। तो प्राइमरी कॉइल में करंट जेतिरो वधीक चेंज थींदो विथ रिस्पेक्ट टू टाइम, सेकेंडरी कॉइल में ईएमएफ जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो बि ओतिरो वधीक चेंज थींदो, या न एतिरो वधीक पैदा थींदो। ठीकु आहे। हाणे उनखे असां कीअं लिखंदासीं, उन जे लाइ असां हिन तरीक़े सां जेको आहे त लिखंदासीं द मैग्नीट्यूड ऑफ द इंड्यूस्ड EMF in the secondary coil is directly proportional to the time rate of change of current in the primary coil। तो अगर जेकर हिनखे असां मैथमेटिकली लिखण जी कोशिशि कयूं त मैथमेटिकली कहिड़े नमूने सां लिखंदासीं। हाणे इंड्यूस्ड EMF जेको आहे उहो जेको आहे त कंहिंसां तालुक रखे थो, चेंज इन करंट ऑफ द प्राइमरी कॉइल विथ रिस्पेक्ट टू टाइम। ठीकु आहे। हाणे इंड्यूस्ड EMF असांजो कहिड़े कॉइल में थो पैदा थिए पहिरां ॿारो, उहो असांजो सेकेंडरी कॉइल में, तॾहिं मां हिते जेको आहे त एस ॾिनी, यानी ईएमएफ इंड्यूस थिए थो कंहिं में, सेकेंडरी कॉइल में। हाणे उनजी वजह छा आहे, उहो कंहिंसां डायरेक्ट तालुक रखे थो, करंट असांजो जेको आहे त प्राइमरी कॉइल में चेंज थिए थो विथ रिस्पेक्ट टू टाइम। त ही करंट असांजो किथे थो चेंज थिए, उहो हिन प्राइमरी कॉइल में, तॾहिं मां हिते आहे सां गॾु इहा पी बि ॾिनी आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिन जी असां रिलेशन खे थोरो इनहेंस कयूं त असां छा कंदासीं, हीअ प्रोपोर्शनली ख़तमु करे असां इक्वल जी निशानी ॾींदासीं ऐं उन खां बाद में असां हिकिड़ो कांस्टेंट बि ॾींदा आहियूं। ठीकु आहे। त हिते जेको आहे त असां कांस्टेंट ॾिनोसीं एम। ठीकु आहे। उन सां गॾोगॾु प्यारा ॿारो हिते हिकिड़ी शइ अञा असांजी रहिजे थी, उहा कहिड़ी, उहा हिते नेगेटिव साइन। ठीकु आहे। हाणे नेगेटिव साइन हिते छो ॾींदीसीं, नेगेटिव साइन जो मतिलबु आहे लेंस लॉ। ऑलरेडी जेको आहे त असां हिते डिस्कस करे आया आहियूं त लेंस लॉ छाजे लाइ इस्तेमालु थींदो आहे, उहो उन करंट जी डायरेक्शन जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे। या ईअं खणी चऊं त जेको इंड्यूस्ड ईएमएफ आहे उहो पंहिंजे कॉज़ खे अपोज़ कंदो आहे, उन अपोज़ जे करे असां हिते जेको आहे त नेगेटिव साइन ॾींदा आहियूं। ऐं नेगेटिव साइन या छाजे करे था ॾियूं, छो त इहा रिलेशन, इहा डायरेक्शन असांखे ॿुधाई लेंस लॉ। ठीकु आहे। जॾहिं बि इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन में तव्हांखे फॉर्मूले में नेगेटिव साइन लॻल नज़र अचे, तव्हां सम्झी वञो त इन जो मतिलबु आहे लेंस लॉ। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां एम जी ॻाल्हि कंदासीं त एम छा आहे, एम जेका आहे त उहा असांजो हिकिड़ो कांस्टेंट आहे जंहिंखे असां चऊं था म्यूचुअल इंडक्टेंस। ठीकु आहे। जीअं असां ऑलरेडी पढ़ी आया हुआसीं कंडक्टर, ॿियो हुयो वरी कंडक्टेंस, उन खां पोइ असां पढ़ियोसीं कैपेसिटर, वरी हुई उनजी एबिलिटी कैपेसिटेंस, वरी असां पढ़ियोसीं रेज़िस्टर, वरी उनजी असां एबिलिटी पढ़ीसीं रेज़िस्टेंस। ठीकु आहे। तो हीउ जेको कांस्टेंट आहे उहो आहे असांजो म्यूचुअल इंडक्टेंस। या हिनखे असां हिन तरीक़े सां बि जेको आहे त बयानु करे सघूं था, जेको आहे त बुक्स में लिखियल आहे, चवे थो त म्यूचुअल इंडक्शन इज़ द प्रॉपर्टी ऑफ टू नियर बाय कॉइल्स। म्यूचुअल इंडक्टेंस छा आहे, उहा प्रॉपर्टी आहे ॿिन्ही वेझे कॉइल्स जे विच में। हाणे हीअ जेके ॿ कॉइल्स आहिनि, हिन ॿिन्ही जे विच में हीअ प्रॉपर्टी आहे। ठीकु आहे। अॻिते छा थो चए, कॉइल्स बाय विच अ चेंज इन करंट इन वन कॉइल इंड्यूसिस एन ईएमएफ इन द अदर कॉइल। यानी जॾहिं असां पहिरें कॉइल में करंट चेंज था कयूं त उन जे चेंज थियण जे करे ईएमएफ इंड्यूस थिए थो असांजो सेकंड कॉइल में। ठीकु आहे। यानी हीअ बि असांजी जेको आहे त हिन ॿिनि कॉइल जे विच में प्रॉपर्टी थी वई। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको सिस्टम आहे या हीउ जेको फिनोमेना आहे म्यूचुअल इंडक्शन जो, इहो सम्झ में अची वियो हूंदो। ठीकु आहे।
तो हीउ जेको मौज़ू आहे इहो अञा अॻिते जारी आहे। तो इन जे करे मूं जेको आहे त हिन लेक्चर खे ॿिनि हिसनि में विरहाइण जी कोशिशि कई आहे। तो हिन पार्ट खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां बक़ाया पार्ट खे डिस्कस कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।